पैगाम पाकिस्तान ज़िले सखर में मिनी ओलंपिक्स स्पोर्ट्स गेम्स जो इफ्तिताह कयो वियो आहे। इन सिलसिले में तर्जमान पैगाम पाकिस्तान सिंध सखर ॾे जारी कयल बयान मूजिब 29 नवंबर 30 खां 1 डिसंबर 2024 ताईं ट्रायल्स जो बाज़ाब्ता आगाज़ कयो वेंदो। 20 नवंबर 2024 खां शुरू थींदी इख़्तितामी तक़रीब 1 डिसंबर 2024 ते SSB प्लेयर्स हॉस्टल सखर में थींदी, जंहिंमें सखर ज़िले जे आला ऑफिसर ऐं सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी शिरकत कंदी। मिनी ओलंपिक्स स्पोर्ट्स गेम्स ऑर्गेनाइजिंग कमेटी में अनजिला अशरफ, साउद्दीन अब्दुल्ला, आदिल मेमन, मोहम्मद अशरफ मुगल, शाहिद सिद्दीकी ऐं शकील शेख शामिल आहिनि। जॾहिं त मीर मोहम्मद कलहोड़ो, डिप्टी डायरेक्टर स्पोर्ट्स सखर रीजन, स्पोर्ट्स ऑफिसर सखर निसार अहमद चांडियो, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर मोहम्मद इखलाक मेमन, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर खैरपुर टूर्नामेंट जो सेक्रेटरी मास्टर अब्दुल रज़ाक राजपूत, मोहम्मद वकास शेख, मैडम अजरा जमाल, वुमेन हेड तारिक शहजाद, जॾहिं त टीम ऑर्गेनाइज़र मोहम्मद अनीस खान, जुल्फकार हुसैन, कुर्बान अली, हमीदुर रहमान, मामा सिकंदर, अरसलान कुरैशी, तोकीर फैज़, अब्दुल मालिक ब्रोही, मारूफ बाजवा आहिनि। सखर में मुनक़िद थींदड़ मिनी ओलंपिक्स गेम्स 2024 में ताइक्वांडो, फुटबॉल, क्रिकेट, कराटे, आर्म्स एंड मास रेसलिंग, टेबल टेनिस, जोडो, विशु कुंग-फू, टिग ऑफ वार, 100 मीटर रेस ऐं ॿियूं रांदियूं शामिल हूंदियूं। सखर में टाइकुंडो, फुटबॉल, हॉकी, आर्म ऐं मास रेसलिंग जा मुक़ाबला शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते थींदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।